जी नाज़रीन, क़लुई वेझो ॻोठ खोही मौरा में बिजली जी तार मां बाहि लॻण सां 20 घर सड़ी राख थी विया। घरनि में पियल 200 मण कणिक, खाधे पीते जूं शयूं, बिस्तरा, रोक रक़म, 5 ॿकरियूं सड़ी रख थी वयूं। 3 कलाकनि खां पोइ फायर ब्रिगेड जो अमलो पहुतो हो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण ते बाहि ते कंट्रोल कराए बाहि विसाए छॾी हुई, जॾहिं त मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार जिद्द में केतिरो नुक़सान अञा नुक़सान जो तकलीफ़ लगाए कोन सघाए, बाक़ी नुक़सान ॾाढा थी रहिया। अच्छा, ही दोस्त अनवर जेको ॿुधायो 2 लाख जो केस मिलियो, उहो हक़ीक़त में 2 लाख जो केस मिलियो। इंतज़ामिया खे छा करणो? इंतज़ामिया इहो केस चए त माली मदद करे हिन में छा थी करे, पंहिंजी मां नुमाइंदा केतिरो नुक़सान असांजा अचानक ॾींहंनि जंहिंमें अचानक बाहि लॻी आहे, का सम्झ कोन वई आहे, उनजे लाइ जेको असांखे इहा सम्झ कोन रही। बाहि जॾहिं घरनि ते असांजे महदूद पइजी की असीं घरनि मां का शइ कढण लाइ तयारु न हुजे। मुंहिंजे घर में 2 लाख रुपया नुक़सान केश मुंहिंजो 2 लाख रुपया नुक़सान थियो आहे। आऊं आपने जी तारीफ़ करे नथो। कहिड़ो इंतज़ामिया खां मुतालबो? बस साईं इंतज़ामिया खां कहिड़ो मुतालबो थींदो? असांजे अलाह जेको आहे नुक़सान जेको आहे इलाही तमामु नुक़सान थियो। हाणे मुंहिंजी कहिड़ी आऊं ॿुधायो। अचानक बाहि लॻी आहे, तव्हां हिन ॻोठाणे जा रहवासी आहियो, हिन बाहि जे ज़िद में केतिरो नुक़सान थियो आहे? हिन ॻोठाणे तमामु वॾो नुक़सान थियो। 8 खां 10 लख रुपया वॾो नुक़सान थियो। ॿकरियूं सड़ी वयूं, घर टोटल सड़ी विया आहिनि। तमामु वॾो सारो नुक़सान थियो, जंहिंजो अंदाज़ो मुंहिंजे ख़्याल में लॻण त दिलि ॾाढो ॾुखियो पर ॾाढो वॾो नुक़सान थियो। केतिरा घर आहिनि जेके सड़ी विया? 20 घर सड़ी विया। हिकु अंदाज़े मूजिबि हिननि जो केतिरो माली या जानी जेको 8 खां 10 लख रुपया नुक़सान थियो। इंतज़ामिया खे छा करणो घुरिजे? इंतज़ामिया साईं इंतज़ामिया खे तुंहिंजा नुमाइंदा असांजे मोरा बिरादरी खां अपील आहे त असांजी वधि में वधि मदद कनि, छाकाणि जेको बि नुक़सान थियो इहे जेके 2-3 घर आहिनि, इन्हनि जा जेके वालिदीन आहिनि गुज़ारे विया आहिनि। तमामु हिन जा ॿार नंढड़ा नंढा 8 खां 10 साल जा ॿार आहिनि। रहित का शइ कोन्हे। सभिनी दोस्तनि खे अपील थी कजे हिननि जी माली मदद कई वञे एज़ सोन एज़ पॉसिबल। फोटो सूफी मां शाहीन न्यूज़ क़लुई।